समुंडनि खे हूंदा किनारा पिया आहिनि, पहाड़नि में बबड़ियो त चारा पिया आहिनि। जे जरकी जीअण जो पको फ़ैसिलो आहे त पोइ हिन जुई में जीअ जीआरा पिया। साथियो, जीअं सिंध, जीअं लतीफ़, जीअं असांजो महबूब क़ाइद इनक़लाब मोहतरम रसूल बख्श पलीअ साहिबु, अॼु असीं जुड़े पहुतल आहियूं। असां सां गॾु सिंधी मज़दूर तहरीक जो मरकज़ी खज़ानची मामा अशरफ जंद गॾु आहे। अचो ॻाल्हि मामा अशरफ जीअं मां तव्हां पंहिंजो मुकमल तारीफ़ करायो। अदा मुंहिंजो नालो अशरफ अली आहे। छुडे बराड़ी में कुछ नेट मंदिर जो बुनियादी ॻोठ आहे। ऐं सिंधी मज़दूर तहरीक जो मरकज़ी खज़ानची आहियां ऐं ज़िले जो खज़ानची आहियां ज़िप जो। तव्हां पार्टी में कॾहिं ऐं कीअं आया? सन 1979 में आऊं 9 क्लास में पढ़ंदो हुउसि। मुंहिंजो उस्ताद साईं फैज़ मोहम्मद ठाकुर हो, जीअं असांजी तरबियत कई ऐं साल पूरो असांजी तरबियत कई। उन खां पोइ चयनि हाणे तव्हां सिंधी शादी तहरीक जा मेंबर। इन पार्टी वटि आणण जो सर जेको आहे उहो साईं फैज़ मोहम्मद आहे। उन करे आऊं पार्टी उन खां पोइ पार्टी नज़रिए क़ाइद सां मिलण, उन जे प्रोग्राम खां पोइ वाक़ुफ़ु थी वञणु जेको आहे अॻिते वधी। पार्टी में हुजण करे तव्हांजी ज़िंदगी में कहिड़ो फ़र्क़ु आहे? पार्टी में जेकॾहिं न हुजां हा त सिंधी समाज जे जेके कुतनि जा माण्हू आहिनि उन्हनि मंझां हिकिड़ो आहे। इलाही बुनियादी जेके मूं समाजी बुरायूं हुयूं जेके साईं ऐं पार्टी जी तरबियत जे करे उहे मूं मां निकिरी वियूं। मां ख़ुशकिस्मत आहियां जो आउं हिन तनज़ीम सां वाक़ुफ़ु। तव्हांजी कयल जिदोजहद ऐं कारकर्दगीअ जूं सारोड़ियूं ॿुधायो, कुझु यादगिरियूं हुजनि तव्हांजी ज़िंदगी जूं। असां हिते सिंधी मज़दूर तहरीक जो ज़िले कॉन्फ्रेंस कई। मुंहिंजे भाइटे जी तौर दावत हुई, उन मंझि कॉन्फ्रेंस को ठाहीसीं ऐं उन मंझि मोहतरम फाज़िल राव साहिबु जिन महिमान ख़ुसूसी हुए। उन खां पोइ जॾहिं MRD तहरीक हली आहे, उन मंझि आउं ऑन सर्विस हुउसि। माना वाबई से गोॾे में हुउसि। उन में जेके गिरफ़्तारियूं पे थियूं, उन मंझि मुंहिंजो क्वार्टर जेको हो गवर्नमेंट जो, उहो गिरफ़्तारी आरम जो हेडक्वार्टर हो। उते ई रहंदा हुआ ऐं उतां खां ई जेको आहे उन्हनि खे मोकिलिबो हो, वञी गिरफ़्तारियूं ॾींदा हुआ। अॼु इहो सोचूं था अहिड़ा कम असां अॻे करे आया आहियूं ऐं हिन वक़्तु जेको आहे उहा अस्पताल पंहिंजे कान्हे, उहा मार्शल जो दौरु हो ऐं उहो ज़िया जो दौरु हो। उन खां पोइ मुंहिंजो भाउ आहे 17 या 16 साल जो, उन खे नॉमिनेट करे 6 महीना गिरफ़्तारी में उन खे बि रवानो कयो। उन खां सवाइ हिन इलाइक़े में पलीअ साहिब सां गॾिजी ऐं फाज़िल साहिब सां गॾिजी ॻोठनि जा दौरा कया। इहे मुंहिंजी यादगिरी जा लम्हा। पार्टी जे इलाइक़ाई तोड़े बेदार गुमनाम कहिड़नि कारकुननि खां तव्हां मुतासिर थिया? आऊं हिते जेके असांजा पुराणा साथी हुआ उन्हनि मंझां मुतासिर थियो साईं फैज़ खां, साईं अलहद तो लिगारीअ खां, साईं ज़ोरावर जरवार खां, जेके बुनियादी हिते जा असांखे तइलीम तरबियत ॾींदड़ हुआ। उन्हनि खां ॾाढो मुतासिर थियो हुउसि ऐं अञा बि आहियां पंहिंजी जॻह ते। उन मंझां अलॻि तो एक्सपायर थी वियो आहे। बाक़ी साईं ज़ोरावर ऐं साईं फैज़ मोहम्मद अञा बि असां सां आहिनि। हिन हाल में 80 साल जी एज में पोइ बि असां वटि गॾु। सिंध में सॼा अख़बार तहरीक जे बुनियादु पवण खां वठी अॼु ताईं हुन जे वजूद ऐं कम खे अवां सिंध ऐं सिंधी क़ौम लाइ केतिरो अहमियत वारो सम्झो? मुंहिंजे ख़्याल मंझि अवामी तहरीक हुजे, सिंधियाणी तहरीक हुजे, सिंधियाणी तहरीक हुजे, SST हुजे, सिंधी मज़दूर तहरीक हुजे, उन्हनि सभिनी जी पीढ़ जेको आहे उहा SBT हूंदी आहे। जेकॾहिं SBT न आहे त असांखे अॼु कैडर जेको आहे उहो SST जे रूप में या SMT जे रूप में या हारी तहरीक जे रूप में या सिंधियाणी तहरीक जे रूप में या अवामी तहरीक जे रूप में उहो असांखे मिलणु थोरो मुश्किल थी पियो आहे। उन जी सूरत हाल कंहिं हद ताईं हींअर पंहिंजे अॻियां आहे। इहो थी सघे थो ग़लति हुजे, पर उन सूरत हाल में असीं हिन वक़्तु आहियूं जो SBT जे लेवल ते हुजणु खपे उहो अञा घटि आहे। जो असांखे SST यूनिवर्सिटी मंझि अञा ताईं जे लेवल ते हुजे उहो कान्हे। यूनिवर्सिटियुनि मंझि, कॉलेजनि मंझि, उहो इन करे जो ही कैडर जेको आहे उहो अॻियां कैडर मोकिले त उहो अॻियां जेको अची ॿिया जेके महाजन उन्हनि खे
हमारा असांजो आख़िरी सवाल अव्हां खां आहे त सुजाग ॿार तहरीक जी सिंध में तनज़ीमी तइलीमी तरबियती ऐं सियासी कम खे वधाइण लाइ अव्हां जूं कुझु तजवीज़ूं ऐं मशवरा हुजनि त असांखे मुंहिंजे ख़्याल में मशहूरु सिर्फ़ु इहा आहे, असीं जेके बि जिते बि सिंध जे कुल कुर्छ में आहियूं, चाहे आरी तहरीक में आहियूं, चाहे अवामी तहरीक में आहियूं, चाहे असीं SMT में आहियूं, उहे पंहिंजे घर में बुनियादी तरह SBT ख़ुशूसन SBT ऐं सिंधियाणी ते जेतिरो वधीक ध्यानु ॾींदासीं त पोइ SBT जेका आहे उहा छाल ॾेई अॼु खां 50 साल 40 साल पुराणे वारे लेवल ते जेको आहे उहा पहुची सघे थी। साथियो, अव्हां मामा अशरफ जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं मामा सां मिली करे ख़ुशी थी, ज़बरदस्त मामा असांखे तजवीज़ूं ऐं मशवरा ॾिना ऐं सॼी श्रोताउनि खे जेका ॻाल्हि ॿोल कई उहा काराइती ॻाल्हि ॿोल कई, मामा जी महिरबानी।